अदा अदा ख़बर अथई तुंहिंजे वञण खां पोइ असां कहिड़े अज़ाब मां गुज़रिया आहियूं, ज़माने जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ठोकरूं खाधियूं आहिनि। रातिनि पुठियां बाखू आहिनि, तूं विसारे छॾ त गुज़रियल वक़्तु कहिड़ा दुख ॾिना आहिनि। तूं इहो ॾिस त ईंदड़ वक़्तु कहिड़ा गुल खणी बीठल आहे। ओचितो ईअं मुंहिंजो ख़ैर खां कीअं बणिजी वियो? इहा ॻाल्हि त मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। शामिर तूं भली मूं ते तंज़ कर, पर हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे खोले वाज़े करे थो ॿुधायां। हीअ जेका रुख़सार आहे न, इन मां तोखे तुंहिंजी जान खे ख़तरो आहे। मूं त तव्हांखे चयो जेकॾहिं तव्हां छोकिरी खे वारिसनि जे हवाले करे छॾियो आहे त तव्हां ज़रूरु पछताईंदव, ऐं तव्हां पछतायो पिया। मूंखे इन ॻाल्हि ते को बि पछताव कोन्हे को। मां दरअसल शामिर ते जड़ियल आहियां। तूं हुन जे नरम लहजे में गुरूर ऐं तकबुर ॾिसंदो आहीं।